ताज़ नवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त टिंडो जान मोहम्मद में खबर ईंदड़ टिंडो जान मोहम्मद शहर ऐं ॿियनि शहरनि मां नौजवान छोकरिन खे वर्ग़लाए पंहिंजी ॾियार में फ़ासाए। ॿियनि शहरनि में विकरो, क़ंदड़, टोलो, सिद्दीक दांदल, संदसि ज़ाल रहीमा दांदल, पुट दिलबर, पुट राजा, पुट जानी मिसमात, नूर खातून कासकेली जेके केतिरे टाइम खां छोकिरियूं विकरो कंदे आया आहिनि। हींअर ताज़ो जुमन कासकेली जी 11 सालनि जी धीउ मारिया कासकेली खे वर्ग़लाए अगवा करे हथियारनि जे ज़ोर ते हिन जो ज़ोरी निकाह सिद्दीक दांदल, संदसि ज़ाल रहीमा ऐं छोकिरी जी मां मिसमात नूर खातून ज़ोरी राजा दांदल सां निकाह कराए छोकिरी खे कराची में कंहिं जॻह ते रहायो। मारिया चवण मुताबिक़ हर रोज़ हिन मथां तशद्दुद करे ज़ोरी ज़बरदस्ती कई वेंदी हुई। उते मारिया ख़ुदकशी जी कोशिश पिण कई। उन ख़ुदकशी जे करे जवाबदार खे डपु थियो, जंहिं तां हिननि मारिया खे गाॾी में चाढ़े टिंडो जान मोहम्मद जो किरायो ॾेई रवानो कयो। जंहिं खां पोइ मारिया कासकेली पीउ वटि पहुची सेशन कोर्ट में अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी, जंहिं ते सेशन कोर्ट जवाबदारनि ख़िलाफ़ टिंडो जान मोहम्मद थाणे ते FIR जो हुकुम ॾिनो। SHO टिंडो जान मोहम्मद हामिद मारी अहिड़ी जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे टिनि जवाबदारनि हर हिकु सिद्दीक दांदल, संदसि घरवारी रहीमा दांदल ऐं मिसमात नूर खातून खे गिरफ़्तार करे जेल मोकिले छॾियो। बाक़ी रूपोश जवाबदारनि लाइ पुलिस छापा हणी रही आहे। आख़िरी इत्तलाउनि ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।